पुलिस खिलाफ तहरीक इंसाफ जो मिठी भरसां फांगारियो स्टाफ वटि ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। मुज़ाहिरीन ट्रैफ़िक जे लाइ खुलियल मुतबादिल पीलड़ो स्टाफ वटि बि धरणो हणी वेही रहिया आहिनि, जंहिंजे करे ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल थी वई आहे। अरबाब ग़ुलाम रहीम तरफ़ां DC सां ॻाल्हाइण खां इनकार कयो वियो ऐं पुलिस मुज़ाहिरीन सां राब्तो ई न कयो आहे। सिंध हुकूमत ऐं थरपारकर पुलिस खिलाफ तहरीक इंसाफ जो मिठी भरसां फांगारियो स्टाफ वटि ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। वधीक अपडेट्स मालूम कयो था टाइम न्यूज़ मिठी जे रिपोर्टर मुमताज़ नोहड़ियो खां। मुमताज़, गुज़िरियल ॾींहं खां वठी फांगारियो स्टाफ ते ही धरणो जारी आहे, अपडेट छा आहिनि हिन जा? मुमताज़, छा अपडेट्स आहिनि तव्हां वटि हिन धरणे जा? नाज़रीन, अपडेट अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत ऐं थरपारकर पुलिस खिलाफ तहरीक इंसाफ जो मिठी भरसां फांगारियो स्टाफ वटि ॿिए ॾींहुं बि धरणो जारी आहे। मुज़ाहिरीन ट्रैफ़िक जे लाइ खोलियल मुतबादिल जेको स्टाफ आहे उन वटि बि धरणो हणी वेही रहिया आहिनि, जंहिंजे करे ट्रैफ़िक मुकमल तौर ते मुअतल थी वई आहे। अरबाब ग़ुलाम रहीम तरफ़ां DC सां ॻाल्हाइण खां इनकार कयो वियो ऐं पुलिस मुज़ाहिरीन सां को राब्तो न कयो आहे। वधीक अपडेट्स मालूम कयो था मिठी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ नोहड़ियो खां। मुमताज़, छा अपडेट्स आहिनि? गुज़िरियल ॾींहं खां वठी धरणो जारी आहे, मुतालबा छा आहिनि मुज़ाहिरीन जा? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं 10 वॻे सुबुह खां जेको ही एहतजाजी धरणो PTI पारां शुरू कयो वियो मिठी जे फांगारियो स्टाफ वटि, जंहिंजी अॻुवाणी अॻूणो वॾो वज़ीर ऐं वज़ीर आज़म जो ख़ासि मावन जेको आहे अरबाब ग़ुलाम रहीम कई पे। उहो धरणो हिन वक़्तु 26 कलाक गुज़री वञण बावजूदि उते जारी आहे। धरणे में यकीनन अरबाब ग़ुलाम रहीम त अॼु सुबुह जो कराची रवानो थी वियो आहे। उन खां पोइ हिन धरणे जी जेकी क़यादत आहे, अॻुवाणी आहे, उहो अॻूणो ज़िले नाज़िम आहे अरबाब अनवर जब्बार, बैरिस्टर ज़फ़रुल्लाह अरबाब ऐं ज़ुल्फ़कार अरबाब अॻूणो MP आहे, उन्हनि संभाले वरिती आहे। उहो धरणो जेको आहे हिन वक़्तु जीअं जो तीअं जारी आहे। त ॿिए पासे जेको इंतिज़ामिया पारां ट्रैफ़िक खे जो ट्रांसपोर्ट खे जेको मुतबादिल रस्तो ॾिनो वियो हो, उहो रस्तो जेको पीलूड़ो बस स्टॉप आहे जेको मिठी ऐं बदीन विच रोड ते आहे, उते अलॻि धरणो हणी उहो रस्तो बि जेको आहे हिन वक़्तु बंदि कयो वियो आहे। इन जे करे जेका थरकोल समेत जेकी ॿी ज़िले जी ट्रैफ़िक आहे जेका कराची वेंदड़ हुई, उहा हिन वक़्तु मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। ऐं जॾहिं त ही जेके अॻुवान आहिनि हिननि जो इहो मुतालबो आहे त थरपारकर ज़िले जे अंदरि जेकी पुलिस आहे उहा सियासी मुखालफ़नि जे मथां कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। उन में SSP थरपारकर सरदार हसन न्याज़ी, SHO कलोई हुसैन बख्श राजड़, SHO डीपलो मुबारक राजड़ आहे, टे जेके ऑफिसर आहिनि पुलिस जा, उन्हनि खे जेसि ताईं मुअतल न कयो वेंदो, हटायो न वेंदो, तेसि ताईं ही असांजो एहतजाजी धरणो जारी रहंदो। हुननि इहो बि चिता ॾिनो आहे त सॼी सिंध मां जेके PTI जा कारकुन अॼु हिन धरणे में शरीक थियनि था। ऐं धरणो जेको आहे उहो 15 ॾींहंनि ताईं बि जारी रही सघे थो। ऐं हुननि जो हिकु ई मुतालबो आहे त SSP थरपारकर SHO जेके इंतकामी कारवाइनि ऐं कूड़ा केस हुननि जे कारकुननि ते कया आहिनि, उन्हनि खे जेसि ताईं हटायो न वेंदो तेसि ताईं एहतजाज जारी रहंदो। हिन वक़्तु बि वॾे अंग में फांगारियो स्टाफ वटि जिते धरणो लॻल हो 26 कलाकनि खां उहो उते जारी आहे। ऐं कारकुन जेके राति देरि सर्दी खां पोइ कुझु मुख़्तलिफ़ जेके मक़ामनि ॾांहुं हलिया विया हुआ ऐं माण्हुनि जी जेकी अंगो घटिजी वियो उहो हिकु दफ़ो ॿीहर वधंदड़ आहे ऐं कारकुननि जी आमद जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे। जी मुमताज़ नोहड़ियो, महिरबानी अपडेट करण जे लाइ।